वापसि अचनि था, 37 में हज ते वञनि था, ऐं इन खां पोइ डिघो सफ़र जेको पाण कनि था जमात जो, इहो पंहिंजे साम्हूं आहे। उन खां पोइ जेके पाण खे डेटूं मिलनि थियूं, उन में पीर साहिब 1968 में रजबी जॾहिं पीर ॻोठ में थिए थी, त उन रजबीअ में बाक़ाइदे पीर साहिब पंहिंजे ख़लीफ़नि खे अनाउंस थो करे त मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन धरतीअ जी आज़ादी जे लाइ असांखे जंग करणी आहे ऐं अंग्रेज़ नासारो असांखे क़बूल न आहे। इन लिहाज़ खां साहिबनो फ़क़ीर मोची जेको उन वक़्तु मौजूदु हुयो, उन जे पुट जो अहवाल ॾिनो त उहो उते मौजूदु हुयो, जो पीर साहिब तारीख़ पाण खे उहा मिले थी 27 रजबी 1357 हिजरी मुताबिक़ 23 सेप्टेम्बर 1938 ते पीर ॻोठ मां इहो बाक़ाइदे ऐलान कयो ऐं उन वक़्तु शुरूआती तौर ते उते जेके गाज़ी हुआ, इहो जंग जो ऐलान थी वियो, बिल्कुलु ऐलान थी वियो। पहिरियों पीर ॻोठ में थियो, इन खां पोइ तुर्तुई जेको केठी पागारो आहे उन में पीर साहिब गाज़ियुनि खे भर्ती कयो ऐं ॿिए नंबर ते पीर साहिब उते इहो अनाउंस कयो हो त चंद ॾींहंनि खां पोइ आउं जेको सो गणंग बंगले ते तशरीफ़ वठी ईंदुसि ऐं गणंग बंगले ते जेके ख़लीफ़ा आहिनि, मुख मोतबर आहिनि, उहो फ़क़ीरनि खे गाज़ियुनि खे उते गॾु कनि। पोइ जेका असांखे इन हालस में बाक़ाइदे उहा डेट मिले थी त पाण 7 शवाल 1357 हिजरी मुताबिक़ 30 नवंबर 1938 ते गणंग बंगले ते तशरीफ़ वठी था अचनि ऐं उते जेके बि ख़लीफ़ा आहिनि उन्हनि खे ख़ासि तौर ते मोहम्मद यूसुफ फ़क़ीर आहे, वरियाम फ़क़ीर ख़ासि केली आहे, सराई सावण खान निज़ामानी आहे, फ़र्क़ जमात वारा जेके फ़क़ीर आहिनि उन्हनि जे साम्हूं इहा ॻाल्हि थिए थी। ऐं इहो आउं चवंदो हलां, मुंहिंजे लाइ फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त मुंहिंजो वालिद साहिबु गाज़ी मोहम्मद हसन उर्फ़ ठाकुर फ़क़ीर वसाण उहो ख़ुदि बि ॿुधाईंदो हुयो त जॾहिं पीर साहिब गाज़ियुनि खे भर्ती कयो त फ़क़ीरनि जे चवण ते असां उते वियासीं ऐं जॾहिं मुंहिंजो ख़ुदि वालिद साहिबु उते वियो त हुन ॿुधायो त पीर साहिब तरीक़ेकार इहो रखियो त 4 माण्हुनि खे पीर साहिब गणंग बंगले में सॾींदो हो ऐं उन्हनि 4 माण्हुनि खां बाक़ाइदे पीर साहिब उनजी विल पुछंदो हुयो त बाबा हिन धरती जे लाइ, हिन वतन जे लाइ, इस्लाम जी सरबुलंदी लाइ तव्हांखे अंग्रेज़ नासार जे ख़िलाफ़ जंग करणी आहे, तव्हां हिन लाइ तयारु आहियो? त उन्हनि 4 माण्हुनि खां पोइ उनजो पुछियो वेंदो तव्हां कहिड़ी संगत सां तयल रखो था। उन माण्हू जी हॾ काठी, उन माण्हू जी विल खे ॾिसी पीर साहिब उन्हनि खे गाज़ी भर्ती कंदो हो। मुंहिंजो वालिद साहिबु ॿुधायो त पीर साहिब उन वक़्तु टेबल ते ॾाढी मस सां माना बाक़ाइदे हिकिड़ा उहे गाज़ी हुआ जेके पीर साहिब पंहिंजे हथ मुबारक सां कलम बंदि करे उन्हनि खे जेको रजिस्टर लिखियो ऐं नंढड़ी पनी उन्हनि माण्हुनि खे हथ में ॾिनी। मुंहिंजे वालिद साहिबु ॿुधायो त असां ख़ुशि नसीब आहियूं जो उहा पर्ची असांखे मिली जंहिं ते गाज़ी नालो, पीउ जो नालो, संगत कहिड़ी आहे, अहिड़े नमूने सां चवे थो त इहा जेका गणंग बंगले ते जेका भर्ती थी इन में तक़रीबन पीर साहिब 10 खां 15 ॾींहं पाण हिते मौजूदु रहिया ऐं हज़ारनि जी तइदाद में गाज़ी गॾु थिया। ऐं पोइ हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे वालिद साहिब मूंखे ॿुधायो जेको गाज़ी पाण उते थियो त गाज़ी थियण खां पोइ पीर साहिब चयो त वक़्ती तौर ते तव्हां मखी वारे इलाइक़े में अछड़े थर वारे पासे ही फ़क़ीर निकिरी वञनि, छो त जीअं पोयां जेके ॿिया फ़क़ीर अचनि उहे जेके हिननि जी जेका आहिनि सा अॻिते हिननि खे वधाइनि। पोइ मुंहिंजे वालिद साहिबु ॿुधो त अछड़े थर में तड़ आहिनि, उते नांगो तड़ आहे, ॿिया काफ़ी अथला हुआ आहे, नंगरो आहे, उते हिननि जी ट्रेनिंग थी, हथियार ॾिना विया। जैसलमेर जे राजा जे तरफ़ां हिते हुरनि जी मदद जे लाइ, पीर साहिब जी मदद जे लाइ हथियार उठ जा भरिजी आया। मुंहिंजे वालिद साहिबु इहा बि ॻाल्हि ॿुधाई त ख़लीफ़े मोहम्मद यूसुफ महर खे उहे हथियार मिलिया पीर साहिब जे तरफ़ां ऐं पीर साहिब जा उहे हथियार जॾहिं मोहम्मद यूसुफ ख़लीफ़े जे हथ में हुआ उन मुंहिंजे वालिद साहिब जे कुल्हे ते हुआ राइफल रखी चयो त फ़क़ीर तूं शहीद पीरू वसाण जेको बचू बादशाह दौर में जेको सो पंहिंजो नालो कमाए चुको हो उन जे ख़ानदान सां ई ही राइफल ऐं तुंहिंजे हवाले थो कयां। पोइ मुंहिंजे वालिद साहिबु ॿुधायो त अहिड़े नमूने सां उहा राइफल मूंखे मिली ऐं अल्हम्दुलिल्लाह उन जी असां ट्रेनिंग हासिल कई ऐं पोइ अहिड़े तरीक़े सां इहो सिलसिलो शुरू थियो।